अस्सलाम वालेकुम। आउं साजिद बालादी किंग सीरीज़ सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियां। अॼु मूं सोचियो त सिंध जे ख़ूबसूरत जन्नत जे टुकड़े ॻोठ जो जेको नज़ारो आहे तव्हां सां शेयर कयां ऐं तव्हांखे ॾेखारियां। सो उन ई हिसाब सां हिकु व्लॉग ठाहे करे हिकु वीडियो रिकॉर्ड करे मां तव्हांजे साम्हूं पेश कई आहे। हिन वीडियो में मां पंहिंजे ख़ूबसूरत ॻोठ जा ख़ूबसूरत मन मोहींदड़ नज़ारा तव्हां सां शेयर पियो कयां। सिंध सॼी सूंह, सिंध जो टुकड़ो, सिंध जो शहर, सिंध जा ॻोठ सभु सूंह सभु सोन। बेशक सिंध धरती उहा धरती आहे जंहिं जहिड़ी ख़ूबसूरत धरती दुनिया में ई शायदि न आहे। सकाफ़त जे हिसाब सां, रंगनि जे हिसाब सां, ख़ूबसूरती जे हिसाब सां हीअ धरती पंहिंजो मट पाण आहे। हिन अज़ीम धरतीअ ते हीअ मुंहिंजो नंढड़ो ॻोठ बि मौजूदु आहे। ख़ूबसूरती त पूरी दुनिया में मौजूदु आहे, पर ॻोठनि जी जेका ख़ूबसूरती हूंदी आहे उहा फ़क़ति ॻोठाणनि खे ई ख़बर हूंदी आहे। उते जा अनमोल खाधा, ज़ाइक़ेदार, सुबुह सुबुह जा मन मोहींदड़ नज़ारा, पखियुनि जा आवाज़, फ़सुल, मेवा, भाॼियूं, तरह तरह जूं शयूं ऐं तमामु वेझा पंहिंजा अज़ीज़ क़रीब मिट माइट दोस्त। हीअ ॻोठनि जी ज़िंदगी उहा ज़िंदगी आहे जंहिंमें रुॻो सुकून ई सुकून आहे। भले केतिरो बि इंसानु थकायल हुजे, पर जॾहिं हिकु ख़ूबसूरत थधी छांव जे वण जे हेठां अची वेहंदो आहे त हुन जा सभु थक, सूर ऐं दर्द ग़म परेशानियूं ख़तमु थियो वञनि। हीउ उहो ॻोठ आहे जंहिंमें मां पंहिंजी ज़िंदगी जा 18 खां 19 साल रहियो आहियां। हिन ॻोठ में मूं पंहिंजी बुनियादी तालीम हासिल कई। हिन ॻोठ सां मुंहिंजो रूह वारो रिश्तो आहे। हिन ॻोठ में रोड, रस्ता, गलियूं, बाज़ारूं, गैस, बिजली, पाणी, स्कूल ऐं ॿियूं बुनियादी सभु ज़रूरतूं या बुनियादी सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। हिन ॻोठ में कणिक जो फ़सुलु, कमंद जो फ़सुलु, मुख़्तलिफ़ मेवा, ज़ैतून, अंब, केला, ॾाढ़ूं ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ मेवा, खजूर, इहे आम मौजूदु आहिनि। उनखां अलावा फ़सुलनि में बसर जो फ़सुलु, कणिक जो फ़सुलु, कपह जो फ़सुलु, कमंद जो फ़सुलु, इहे तमामु मशहूरु फ़सुल आहिनि। ॻोठ जी मौसम आबहवा तमामु प्यारी आहे ऐं मन मोहींदड़ आहे। साल में बारिश बहितरीन अंदाज़ में थींदी आहे। उनखां अलावा सियारे जी मौसम जो त जवाब ई न आहे। सियारे जी मौसम में चारई तरफ़ माक, थधो सीउ, उतर जी सफ़ा सनी हवा ऐं शाम जो सिज जा लहंदड़ पहर ऐं उहे किरणा कॾहिं न विसरंदा। पका रस्ता, पकियूं गलियूं, पका घर ॻोठनि जी ख़ूबसूरती हूंदा आहिनि। हुन सां गॾोगॾु उहे असुलु ऐं सकाफ़ती ओताकूं जिन में छपर ठाहिया वेंदा आहिनि, जिते सियारे जे रातियुनि में पंहिंजा पंहिंजा वेही करे मच बाह जो ॿारे प्यार वारियूं कचहरियूं, कुर्ब जूं कोठूं, मोहबत जा मेड़ाका ऐं उहे मौसीक़ी जूं महफ़िलूं ठाहींदा आहिनि जेके शायदि ॿिए कंहिं हंधि नथा मिली सघनि। वॾी ॻाल्हि त अहिड़नि ॻोठनि में अॼुकल्ह जे ज़माने में रहणु थोरो मुश्किल आहे। हिन मसरूफ़ दुनिया में माण्हू पंहिंजे ज़रूरतुनि ऐं मुश्किलातुनि मां आज़ादु थिए ई नथो जो अहिड़नि ॻोठनि जा मज़ा वठे। हिन ॻोठ में
मुंहिंजो बि साल में हिकु ॿ दफ़ा वञणु थींदो आहे, पर अक्सर जेका मूंखे बहितरीनु मौसम लॻंदी आहे उहा सियारे जी मौसम आहे। सियारे जी मौसम में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेवा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा खाधा, सुबुह जा पहर, राति जी सर्दी, शाम जो रौलाक रस्तनि ते हलणु तमामु बहितरीनु रूटीन आहे जेका मूंखे तमामु वणंदी आहे। हिते जी सरसब्ज़ मौसम माहौल तमामु प्यारो आहे। जॾहिं उतर जी हवा लॻंदी आहे त सच पुछो मन सफ़ा मुहबत में वकड़िजो वञे। सर्दीअ में सुबुह जो निंड मां उथी सिज जो दीदार करे ॿाहिरां चकर हणी लिम जो ॾंदड़ पटे ब्रुश करे वापसि फ्रेश थी जॾहिं चांहि जो चुस्को वठंदा आहियूं त उहो नज़ारो शायदि ई मूंखां विसरी सघे। अल्लाह निगहबान, जियो सदा जियो।